Sky Studios. You are watching 7 PM Bulletin. पाकिस्तान 72 साल के बाद ये अफोर्ड नहीं कर सकता इसे किसी नए फैशिस्ट एजेंडे के तजुर्बे का बनाया जाए। आईन पाकिस्तान के अलावा किसी और रास्ते पे नहीं चलाया जा सकता। अपोजिशन समझती है इस नाअहल हुकूमत से निजात हासिल करना पाकिस्तान के 22 करोड़ आवाम की उमंगों की तर्जुमानी है। इसके लिए इस हफ्ते हम इंशाल्लाह जॉइंट ऑपोजिशन कोऑर्डिनेशन कमेटी का इजलास तमाम जमातों की मुशावरत के बाद इनेकाद करेंगे। हुकूमत फैटिफ की आड़ लेकर ऐसा कानून मुसल्लत करना चाह रही है जो नैब का बाप नहीं नैब का दादा है, यानी कि 90 दिन के लिए आप किसी को बगैर जमानत रिमांड के पकड़ सकेंगे और उसके बाद मजीद 90 दिन के लिए आप उसे अंदर कर सकते हैं, उसकी कोई जमानत नहीं होगी। और फैसला किसने करना है? सेक्रेटरी इंटीरियर ने या पंजाब में होम सेक्रेटरी ने? नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी ईद खां फौरी बाद हुकूमत खिलाफ़ APC घुराइण ते इतफ़ाक़ करे वरितो। क़यादत जी सतह ते APC घुराइण बाबति ॿियनि जमातुनि सां राब्तनि लाइ PP ऐं नून लीग जे अॻुवाणनि ते ॿधल राब्ता कमेटी क़ाइमु करण जो फ़ैसिलो। बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात बाद नवाज़ लीग अॻुवाण अहसन इक़बाल चयो आहे त FATF जे नाले ते हुकूमत अहिड़ो क़ानून आणण जी कोशिश करे रही आहे जेको नैब जो अबो न पर ॾाढो आहे। अपोजिशन जमातूं PTI सरकार मां जान छॾाइण ते मुतफ़िक़ आहिनि। PP अॻुवाण कमर ज़मान कायरा चयो आहे त अपोजिशन जमातूं 2 सालनि खां हुकूमत मां जान छॾाइण जी कोशिश करे रहियूं आहिनि, पर हाणे इमरान ख़ान पाण बि जान छॾाइण जे चकर में आहे। कोरोना ने इमरान खान को बचाया है। अगर ये कोरोना की वबा ना आती तो ये हुकूमत अपने बोझ तले तकरीबन मार्च, अप्रैल, मई इस अरसे में गिरने के लिए तैयार थी और बजट के बाद आप बहुत हालात मुख्तलिफ देख सकते थे। तो ये इनको एक लाइफ लाइन मिली है, कोरोना ने ऑक्सीजन दी है। कोरोना इमरान ख़ान जी हुकूमत के बचायो आहे। नवाज़ लीग अॻुवाण अहसन इक़बाल चयो आहे त PTI जी हुकूमत पंहिंजे ई नालाइकनि जे बार सबब मार्च ऐं अप्रैल में किरण लाइ तैयार थी वई हुई। कोरोना सबब अपोजिशन जमातनि खे सियासी सरगर्मियूं मुलतवी करणियूं पयूं ऐं PTI हुकूमत खे हिकु ॿी लाइफ लाइन मिली वई। लाहौर में बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात बाद अहसन इक़बाल चयो त कोरोना जी हालतुनि मां निकिरंदे ई सियासी सरगर्मियूं वधी वेंदियूं। अवामी सुजागी में मरियम नवाज़ जो पहिरियों बि किरदारु रहियो आहे, पर हिन भेरे संदसि वधीक किरदारु नज़र ईंदो। देखिए, उनकी कोई ऐसी सियासी खामोशी नहीं है। वो हमारे लिए पब्लिक मोबिलाइजेशन के लिए जो उनका एक किरदार है शायद और इतना किसी का नहीं होगा। जब भी हम पब्लिक मोबिलाइजेशन फेज़ में जाएंगे तो आप उनका किरदार ज़रूर देखें। हुकूमत के ॿिए कंहिं खां न पर पंहिंजे पासे खां ॾुखियायूं आहिनि। सूबाई हुकूमतनि जे करे PTI ॾुखियाईनि जो शिकार आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अपोजिशन में केतिरियूं ई अहिड़ियूं पार्टियूं बि आहिनि जिन जी पंहिंजी का बि साख नाहे। पीपल्स पार्टी बि शहीद बेनज़ीर भुट्टो जे दौर में वॾी जमात हुई। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त क़ानून मूजिबि पार्लियामानी निज़ाम में अणचूंडियल माण्हू फ़ैसिले साज़ी में शामिल नथा थी सघनि। आइन में ॿिटी शहरियत रखंदड़ माण्हुनि ते बि असेंबली में शामिल थियण ते पाबंदी आहे। असांजे सफ़नि में ज़मीन जो सौदो करण वारा माण्हू बि हूंदा आहिनि। सियासतदान चोर दरवाज़े या अंपायर जी आङुर जे इशारे सां इक़्तिदार में नाहिन ईंदा। नवाज़ लीग MNA ख्वाजा आसिफ वफ़ाक़ी हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो आहे त सियासतदान कहिड़ो बि हुजे उहो अवाम आॾो जवाबदार हूंदो आहे। हवाबाज़ी वारे वज़ीर जे हिकु बयान बाद PIA खे तबाह करे छॾियो। PIA खे ख़ानगहण सां कुझु बि न मिलंदो। इदारनि जी निजकारी सही नमूने सही माण्हुनि ज़रिए करणु घुरिजे। क़ौमी असेंबली में ख़िताब दौरान ख्वाजा आसिफ चयो त मुल्क ॾींहों ॾींहुं ज़वाल जो शिकार थी रहियो आहे, पर हुकुमराननि खे को बि फ़िक्र नाहे। पटाखूं हणण सां कुझु नाहे थींदो। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद नवाज़ लीग अॻुवाण खे जवाबु ॾींदे चयो त को बि इदारो विकिणण जी ॻाल्हि न थी रही आहे। आऊं बि उन सियासतदान खे सुञाणां थो जेको जनरल ज़िया ज़रिए वज़ीर थियो ऐं IGI ज़रिए उनखे मेन स्ट्रीम में आंदो वियो। असां जस्टिस कयूम खे हिदायत ॾियण वारे माण्हुनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधियूं आहिनि। करप्शन, अक़रबा परवरी, नाहिली ऐं अदम बर्दाश्त सूदो ॿिया मसइला असांजे मुआशरे में पखिड़िजी विया आहिनि। मुल्क में अख़्तियारनि जे विर्छ वारी तस्वीर खे तौहीन सां लताड़ियो वियो आहे।
सुप्रीम कोर्ट पैरागोन हाउसिंग सोसाइटी में ख्वाजा भाइरनि जी ज़मानत वारे केस ते तफ़सीली फ़ैसिलो जारी कंदे चयो आहे त ही केस नैब कानून जी भञकड़ी जो इज़हार आहे। करप्शन जे ख़ात्मे जा क़दम कानून में मिलियल मैंडेट तहत खणणु घुरिजनि। नैब ख्वाजा भाइरनि जो पैरागोन कंपनी स्कैंडल सां वास्तो न जोड़े सघियो। बज़ाहिर लॻे थो त ख्वाजा भाइरनि अहिड़ो ॾोह नाहे कयो जंहिंजो नैब में ट्रायल थिए। आइन चवे थो त शहरियुनि खे संदनि हक़नि खां महरूम न रखियो वञे। ही केस बुनियादी हक़नि जी पायमाली ऐं इंसानी अज़मत जी तौहीन जो क्लासिक मिसाल आहे। कराची जे सोहराब ॻोठ भरिसां बैन सूबाई ट्रांसपोर्ट ते बंदिश ख़िलाफ़ ट्रांसपोर्टर्स जो एहतजाज। PTI MNA आलमगीर ख़ान बि एहतजाज में शरीक। ट्रांसपोर्टर्स जे धरणे सबबि मोटरवे ऐं हाईवे ॿिन्ही पासनि खां बंदि। मुज़ाहिरीन बैन सूबाई ट्रांसपोर्ट ते पाबंदी हटाइण जो मुतालबो कंदे चयो आहे त ईद जे मौक़े ते बि ट्रांसपोर्ट बहाल न थी त ट्रांसपोर्टर्स ऐं संदन मुलाज़िम बदहाली जे वर चढ़ी वेंदा। ट्रांसपोर्ट बारे वज़ीर अवेस कादिर शाह चयो आहे त एहतजाज कंदड़नि में बैन सूबाई ट्रांसपोर्ट जा माण्हू वेठल ई न आहिनि। PTI वारा डफेड़ पैदा करण वारी रवायत ते हलंदे माण्हुनि खे हुकूमत ख़िलाफ़ भड़काए रहिया आहिनि। मामिलो अदालत में आहे ऐं हुकूमत अदालती फ़ैसिले जी रोशनी में फ़ैसिलो कंदी। सिंध में कातिल वायरस कोरोना वधीक 26 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। 546 नवां केस ज़ाहिर। सूबे में कोरोना सबबि फौत थियलनि जो अंग 2019 ऐं मुतासिन जो अंग 1,13,553 थी वियो। वरी वज़ीर मुराद अली शाह कोरोना सूरत हाल ते जारी कयल बयान में चयो आहे त कराची में 179, खैरपुर में 29, घोटकी में 21, सखर में 18, टनो मोहम्मद खान में 17 ऐं हैदराबाद में 16 नवां केस साम्हूं आया। हुकूमत सरकारी मुलाज़िमनि जी रिटायरमेंट लाइ 55 साल उमिरि मुक़ररु करण ऐं पेंशन ख़त्म करण वारनि ख़बरनि खे रद्द करे छॾियो। पार्लियामानी मामलनि बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार बाबर अमान चयो आहे त जंहिं ॻाल्हि जो ज़िक्र ई न थियो आहे उहा मीडिया ते हेडलाइंस में हलाई वञे थी। क़ौमी असेंबली में सवालनि जा जवाब ॾींदे बाबर अमान पघारुनि में सालियानो इज़ाफ़ो थियण वारनि ख़बरुनि जी बि तरदीद करे छॾी। घोटकी मां गुम थियल 3 नीगर पंजाब जे शहर साहिवाल मां हथ। साहिवाल जी पुलिस नीगर अब्दुल रहीम राजपूत, अब्दुल समी ऐं बाबर वटू जे वारसनि खे फ़ोन ते इतला ॾेई छॾियो। 3 नीगर 5 ॾींहं अॻु घरां निकिता त वापसि न मोटिया हुआ। बावड़ो भरिसां 2 ॾींहं अॻु अख़वा थियल ख़ैर मोहम्मद शर बाज़ियाब। पुलिस ॻोठाणे खे जांच लाइ थाणे ते वठी वई। नौजवान ज़ुल्फ़कार शर चयो आहे त संदसि वालिद बीमार थी पियो त धाड़ियल खेसि बंदि वटि छॾे हलिया विया। कश्मीर जे कचे वारे इलाइक़े में लाड़काणो पुलिस जी कार्रवाई दौरान मुख़फ़ी आसिफ गोलो ऐं मोहम्मद मुरीद बहलकानी खे बाज़ियाब कराइण जी दावा। मुक़ाबले में ज़ख़्मी थियल 2 ॾोहारी बि गिरफ़्तार। DIG इरफान बलोच चयो आहे त ॾोहारी दिलबर गोलो ऐं अकबर सुंदराणी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। अमुन जे दुश्मननि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखियो वेंदो। लाड़काणे में सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी जो चांदका टीचिंग अस्पताल जे रंधिणे ते छापो। अस्पताल में इलाज हेठि मरीज़नि खे पारूथियूं भाॼियूं ऐं गैर मयारी तेल मां खाधा ठाहे खाराइण जो इंकशाफ। डायरेक्टर फूड अथॉरिटी आयशा जोड़ेजू चयो आहे त लाड़काणे जी सरकारी अस्पतालुनि में मरीज़नि खे सिहत लाइ हानिकार खाधो खारायो पियो वञे। खाधो पचाईंदड़ राधियुनि जूं न मेडिकल टेस्टूं थियूं आहिनि, नई कोरोना SOPs ते अमल दरामद पियो थिए। चांदका जी मेडिकल सुपरिटेंडेंट खे सूरत हाल खां आगाह कयो वियो आहे। हिफ़ाज़ती क़दम न खयां विया त रंधिणो सील कयो वेंदो। सन भरिसां बेदर्दी सां क़त्ल थियल नारी वज़ीरा चचर जे वारसनि तरफ़ां जामशुरो पुलिस ते बेइतमादी ज़ाहिर करण बाद DIG हैदराबाद मामले जी जांच लाइ नओं बोर्ड जोड़े छॾियो। SSP हैदराबाद बोर्ड जो सरबराह मुक़रर। सिंध हाई कोर्ट वज़ीरा चचर जी क़बर कुशाई रोकण वारी दरख़्वास्त ते धुरियुनि खां जवाब तलब करे वरितो। लाड़काणो भरिसां सीहड़ ॻोठ में क़त्ल थियल औरत रफ़ीत लाशारी जे केस में घुर्बल मुख्य जवाबदार गिरफ़्तार। पुलिस ॻोठ पीरबख्श में छापो हणी जवाबदार आशिक़ खेड़ो खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस चयो आहे त 10 ॾींहं अॻु क़त्ल थियल औरत जो केस जवाबदार आशिक़ ऐं इरफान अली खेड़ो ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो हो। जवाबदार इरफान खेड़ो खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। कुलरी भरिसां 12 वरे जो नीगर एहसान मारवाड़ी वाटर सप्लाई जे तलाउ में ॿुॾी फौत। जेकबाद भरिसां दरगाह रहमतपुर वटि माल चाढ़ींदड़ धनार पेर तिरकण सबबि तलाउ में ॿुॾी वियो। 10 वरनि जे शेर मोहम्मद लोलाई जो लाश घर पहुचण ते कोराम।
खोखरा पार्क पुलिस नायाब नस्ल के जानवर हिरण की गैर कानूनी स्मगलिंग की कोशिश नाकाम बणाए वरती। पुलिस तरफां कार्रवाई दौरान 4 हिरण हथ करे एक जवाबदार अलाह बचायो राहिमू के गिरफ्तार करण की दावा। उमरकोट पुलिस चयो आहे त खोखरा पार्क पुलिस हिरण हथ करे संदन हवाले कया आहिनि। गिरफ्तार जवाबदार के सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन समां ॾिठियूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।